नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी कुछ सवाल थी पूछा। हाँ तो हरिद्वार शब्द जो अर्थ થાય हाँ ॾिसो, हरि त पाण सभिनि खे पतो ई आहे, हरि पाण भगवान खे चईंदा आहियूं, लेकिन हिते माण्हुनि भगवान खे शारीरिक आकार में मिलाए छॾियो अथनि, लेकिन भगवान अर्थात जेको निराकार आहे। त हरिद्वार अर्थात निराकार परमात्मा जो द्वार। जीअं हरिद्वार में छा ॾेखारींदा आहिनि, गंगा ॾेखारींदा आहिनि, उते वञी करे माण्हू चईंदा आहिनि गंगा सनानु करे पंहिंजा पाप धोए। पाप त धुलजंदा किथे आहिनि, दुनिया में एॾा पाप बि वधंदा था वञनि, हिनजो मतिलबु पाप धुलजनि नथा। इहो जेको हिकु त नाम रखियो अथनि, पोइ उते गंगा नदी आहे, त हिनजो यथार्थ अर्थ छा आहे कि हरि अर्थात परमात्मा जो द्वार जेको आहे उहो परम धाम आहे, जिते पंहिंजो बाप रहंदो आहे। मतिलबु हिन सृष्टि खां परे, चांद तारा सूर्य खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां परे हिकु दुनिया आहे जेके निराकारी लोक चइबो आहे, ब्रह्मलोक। हुते पंहिंजो हरि परमात्मा रहंदो आहे, आत्माउनि जो पीउ। त जॾहिं पाण खे आत्मा सम्झी करे हुन मन और बुद्धि सां पंहिंजे हुन परमात्मा जे द्वार पाण वेंदासीं, शरीर सां न वञिणो आहे, मन और बुद्धि खे उते लॻाइणो आहे, तॾहिं पंहिंजा जन्म जन्मांतर जी पापनि जो बोझ आत्मा मां निकिरंदो। भई पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मां पंहिंजे मन ऐं बुद्धि सां पंहिंजे घर परम धाम में, सृष्टि चक्र खां परे, चांद तारे सूर्य खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां परे परम धाम में थी वञा, पंहिंजे हरि बाप निराकार परमात्मा सां मिलण। जिते निराकार आत्मा निराकार परमात्मा सां मिलन मनाईंदी त हुनजा सभु पाप धुलिजी वेंदा। इनजो ई यादगार हरिद्वार ठाहे छॾियो अथनि। भई हिकु जॻह ठाहे छॾी अथनि जिते गंगा नदी थी वहे, हुते वेंदा त तव्हांजा पाप धुलिजी वेंदा। असुल में काथे वञण सां पाप धुलंदा आहिनि? पंहिंजे मन बुद्धि सां परम धाम वेंदासीं, बाप सां मिलन मनाईंदासीं त पंहिंजा पाप धुलंदा। ॿियो हरि जो द्वार कहिड़ो हूंदा? भई हरिद्वार खां पोइ लक्ष्मण झूलो बि ॾेखारींदा आहिनि, भई पोइ राम जी नगरी में। त हिन जो अर्थ छा आहे कि परमात्मा पंहिंजे लाइ हिन सृष्टि ते बि हिकु हरिद्वार ठातो हुई, सतयुग, जिते पावन आत्माएं रहंदियूं आहिनि। त वो देवी देवताउनि जी दुनिया, लेकिन हुनखे पाण शिवालय बि चईंदा आहियूं, छोकी शिव बाबा स्थापन कयो न। शिव परमात्मा जो असली नाम शिव। अच्छा। त कई बार कृष्ण खे बि माण्हू हरि चईंदा आहिनि। त वो कृष्ण जो द्वार न आहे, वो परमात्मा जो द्वार आहे, परमात्मा जी स्थापन की हुई दुनिया आहे। हुन जो पालन आहे हरि कृष्ण ऐं राधे, ऐं पोइ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण पालना कंदा, ऐं हुन खां पोइ त्रेता युग में राम सीता ईंदा। अच्छा। त इहे जेका बि तीर्थ स्थल ठहियल आहिनि, नाम आदि रखियल आहिनि, हिननि जो बि आध्यात्मिक रहस्य आहे जो पाण खे परमात्मा बाप हाणे थो ॿुधाए। ठीकु आहे? अच्छा जी, थैंक यू।